कोन आहे हाणे जॾहिं छुट्टी आयो हां तॾहिं तो जित मां तो ॾे पे आयुसि कहिड़ो तूं मूंखे छट पाराई आहे मुबारक ॻाल्हि मां एॾो त मसरूफ़ आहियां जो इन जिननि कढण में भूतनि ऐं पुतनि कढण में पूरो आहियां असली सच पुछी त इहे मथे खणण जी विवाद काई मूंखे कान्हे का यार मूंखे माफ़ कजांइ हींअर को ख़ासि कमु हुई छा मूं में न को ख़ासि कमु त कोन हुयो बसि ईअं दिलि चए थो तोसां मिलां ऐं इहा जेका नक ते मर लाथी आई न मुंहिंजो इहा लाथी अथी आहे कोन अञा छा मर हा जेका इहा अली रज़ा लाथी हुई आई जेका ॻोठ जे घिटनि में अञा ताईं पई ॻाइजे त वरी छा चवां ओड़ो बि थी वई न वञी कल्ह आहे त माण्हू छा पिया चवनि छा था चवनि माण्हू मां त हर कंहिंजे वाता इहा ॻाल्हि पे ॿुधा हर को थो चवे त जहिड़ो बाड़ियो मुबारक थियो अहिड़ो कोई न थियो अली रज़ा अञा ताईं जहिड़ो पियो घुमे ईअं था चवनि ईअं था चवनि या तूं पंहिंजे दिलों थो जोड़ी मुंहिंजो कहिड़ो मथो ततो आहे जो मां इहे चऊं ॿुधल रेस ॾो पियो अचां यार रेस जे फ़ैसिले मुंझायो आहे सिर्फ़ु हिकु दफ़ो फ़ैसिलो थी वञे न पोइ ॾिसजांइ जेकॾहिं अली रज़ा ने ॻोठ जी घिटनि में घुमी वियो न त मुंहिंजो नालो मटाए कारे कुस्ते ते रखजांइ ॾिसंदुसि अदा न त कारा कुता खोड़ घुमता पिया वतन ॻोठ में अदा मुबारक आहे ॿुधल संभाले ॻाल्हाए जहिड़ो न मुबारक यार मुंहिंजो आहे गिला तुंहिंजी वई थिए मुंहिंजो सड़े हिकिड़ी ॻाल्हि ॿी आहे कहिड़ी संग ते राज़ी थिए न त अब्दा जो संग छिकाए छो संदसि नाले ज़मीन बि काफ़ी ठही अली रज़ा जो बि साव अथसि ईअं सम्झ जहिड़ो आंड्र में हथ पक अड़े ॿुढल फ़क़ीर जो इल्मु कॾहिं बि नाहे कुथो मुबारक त पोइ मां हींअर ई वञी रेस खे थो चवां हा वञ जल्दी कर जल्दी वञ बाकी हलियो केर अली हाँ अञा ताईं मोटियो ई न आहे केतिरी देर थी वई आहे अमा चयोसि अहिड़ो त मोटंदो कीअं मां दुश्मन न आहियांसि चरी अमा दुश्मन त न आहियोसि पर खेसि ॻाल्हायोसि त दुश्मन जहिड़ो न तव्हांखे छो अची ॻाराणी थी आहे अलाह कंदो अची वेंदो अमा असीं ज़ाइफ़ाऊं अकेलियूं घर में अञा बि ॻणती न थिए अपा सॼियूं सारियूं 3 ज़ाइफ़ाऊं आहियूं घर में गणती वरी छाजी आहे अम्मा आयूं त औरतूं न का मान न कंहिं जहिड़ी चयमि न त फिरी सिरी वरी हिते ई ईंदो केॾां वेंदो हाणे छॾियो परेशानी अम्मा मां तोखे लिखी ॾियां जो अली रज़ा हाणे मोटी अचे वहम छॾियो हाणे अलाह कंदो अची वेंदो अहमद खान के पुत्र नज़ीर खान आयो आहे कोई चवीस न त बाबा घर में कोने पोइ अचे या सुबुह जो अची मिले वो चए तो डॉक्टर साहब सां मिलणो मूंसां मिलणो अथसि हा मूंसां कहिड़ो कमु अथसि अलाए चए तो वो कमु आहे ठीकु आहे वठी अचसि पर आइंदा खां को बहानो करे छॾींदी कर ठीकु आहे जी साईं अस्सलाम वालेकुम डॉक्टर शमेला वालेकुम सलाम फरमायो कीअं अचण थियो जी वेहण जी इजाज़त आहे हा हा वेहो अव्हांखे त ख़बर आहे त बाबा साईं ऐं अव्हांजे बाबा साईं कुझु साल अॻु हिकिड़ो फ़ैसिलो कयो न मूंखे ख़बर नाहे कहिड़ो फ़ैसिलो अव्हांजे ऐं मुंहिंजे शादी जो फ़ैसिलो मुंहिंजी शादी जो फ़ैसिलो ऐं मूंखे ख़बर नाहे अव्हांखे ख़बर नाहे इहो कीअं थो थी सघे छो नथो थी सघे त मां ग़लति थी चवां न ग़लति छो चवंदव बहरहाल इहो पाण में फ़ैसिलो कयो हुयो कमाल आहे मूंखां पुछण खां सवाइ बाबा इहो फ़ैसिलो करे छॾियो शायदि पर हूअं बि असां वटि कॾहिं पुछियो वेंदो आहे छोकिरियुनि खां शादीअ जे लाइ उहे अणपढ़ियल ऐं ॻोठाणी छोकिरियूं हूंदियूं आहिनि मां डॉक्टर आहियां हा पर डॉक्टर साहिब पढ़ियल त मां बि आहियां पोइ मां छा करियां मूंखां छा था चाहियो मां त शादी करणु थो चाहियां डॉक्टर साहिब पोइ भली कयो मूंखे छो था ॿुधायो
मां त नथी चाहियां। तव्हांजो बाबा राज़ी नथो थिए, मां कीअं शादी कयां? ॾिसो इहो उन्हीअ फ़ैसिलो कयो हो, सो बि मूंखां पुछण खां सिवा मां नथी करणु चाहियां। तव्हां वञी सघो था, मां थकियल आहियां, मूंखे आराम करणो आहे। ठीकु आहे, मां वरी बीहे रही। जल तू जवान तू कर बुढ़ल जा बेड़ा पार तू, जल तू जवान तू कर बुढ़ल जा बेड़ा पार तू, जल तू जवान तू कर बुढ़ल जा बेड़ा पार तू। हकू बुढ़ण पुट छो एकलो वेठो तो मक्यूं मारे? बस मां छा कयां, बस उतारो ही उजड़ी वियो आहे, का ॿोड़ी ई कान थी आहे। छो त अबा? अमा तुम को बूटो बारी त माण्हू अचनि न। अरे अबा माण्हू भली चवनि ज़हमत, पर आहियां रहमत अबे खे चवां। अमा अबे खे छॾ, माण्हुनि खे चओ, 3-4 माण्हुनि खे, जिननि खां, भूतनि खां, भूतनि खां, पोइ ॾिस त कीअं था मचनि मेला तुंहिंजे न पुट जे पोतारे ते। अबा अॼु न जेको लामारो ॾेई आई आहियां, तूं जिन पुत कढंदे कढंदे थकिजी पवंदे। हा वाह, ॿियो न त बाक़ी माण्हू अजायो था सम्झनि पिया ज़हमत, बाक़ी आहियां त रहमत अबे खे चवां। वाह 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 वाह, जहिड़ी मां तेरो ॼणियो अथसि पोखण जहिड़ो पुटु। न त बाक़ी, पर अबा हाणे मां हलाए थी पई, वञी कयां शुरफां जी बि जांच करे न वरी छेणे बोर। अमा इहा छा छेड़ा बोर कंदी, अथसि इहो हिकिड़ो मास्तड़ो हामिद न, हू कणासे वरी पिल पाई निकिराई। हा हा, ॿियो वरी कहिड़ा तंग रहनि। हा कयासीं मास्तरी मलिया मेटा। हा हा अबा करीसि। हा जाई यादि आयो अबा। छा? इहो अबा सुभाणे कुबरा जे संग जे लाइ ईंदा न? मासी वारा? हा हा मासी जने, ॿियो वरी केरु? पोइ एवज़ में ॾिनल बनी कॾहिं लिखी ॾींदा? अड़े अबा निकाह वारे ॾींहुं लिखी ॾींदा। हा मां पोइ भली अचनि, पर हिकिड़ी ॻाल्हि ॿुध, जेकॾहिं बनी लिखी न ॾिनऊं त पोइ साम्हूं न ॾींदोमान मां। अबा तुंहिंजी दुआ खपे, छो न लिखी ॾींदा? मां को मरी वई आहियां छा? माण्हू भली चवनि ज़हमत, पर आहियां रहमत अबे खे चवां। सची आई अम्मा, हक़ू अल्लाह, हक़ू अल्लाह। हाणे भली चङो अबा, माशाअल्लाह, मां हलाए थी पई। हक़ू अल्लाह, हक़ू अल्लाह, हक़ू अल्लाह। केरु? साईं तव्हां अचो अचो, पाण सिर आया आहियो। असांखे हिकु त अली रज़ा ॾे माण्हू मोकिलियो, उहो पाण कोन आयो हिन महिल ताईं। पोइ कमदार कराए खे बि मुनासिब रस्म जो मोकिलण जे लाइ मां पाण हलियो आयुसि। साईं कबानी मोकिले घुराए वठो आहे न असांखे। न न, मुंहिंजे अचण सां मां लही कोन वेंदुसि। न साईं त बि असांखे चओ हा, न असीं अची वञूं हा। बाबा अली रज़ा कोन्हे छा? न साईं, उहो त तव्हां ॾे आयो आहे। मूं वटि त कोन पतो आहे, तॾहिं त मां पाण आयो आहियां। साईं हुकुम कयो। हुकुम कहिड़ो कयां बाबा, ज़लर टारणो आहे, चुपचाप में संग ॾेई छॾियो, न त मुबारक कहिड़े बि वक़्तु बगड़ वारो झटि ॾेई सघे थो। वधीक तव्हांजी मर्ज़ी बाबा। संग? हा साईं ठीकु आहे, असां संग ॾींदासीं। बाबा वॾी छोकिरी जी घुर करे थो, छा नालो अथसि? वॾी छोकिरी आबदा नालो अथसि साईं। हा बाबा उहा तव्हांजी मर्ज़ी आहे, जिंद छॾायो या ज़लल विहायो। पोइ ठीकु आहे बाबा, मां हलां थो पियो। मुंहिंजो हिकिड़ो शर्त आहे साईं, तव्हां पाण अची चुप चुपाट में निकाह विछराए वेंदो। हा बाबा, हा मां पाण
मां तो चमा छॾ मूंखे त कढा हिन मंडे जी जेल मां चिकट बुढो त आहे ई जाहिल माण्हू तूं त पढ़ियल लिखियल मास्टर आहीं तूं पंहिंजे करे ॿिन्हिनि में कहिड़ो फ़र्क़ु गलत मकसद तो वठे कमजोर तो समझे छॾ त नहायासीं या छिनछिरी दे मूंखे ॾे पिस्टल मां त चवां मूंखे पिस्टल ना त मुंहिंजे वेझो आयो आई न त ही भरे हाणे मां पाण खणंदी मैं न मूंखे न मूंखे ॾिसंदसि नेहरू मां त चवां मूंखे ॾे न मूंखे हाणे पतो अथई न मां पाण खे मारींदसि हा हाण जे छाचिया ऐं हाण त नाहे न चो अरे हैफ तई हामिद ज़ाल ज़ाती का लोगो पिस्तौल खसे वई हां हैफ तई जिंदगी ते हैफ चाची खूंडे जी न वधाए तू मूंखे ॾे या हिन सीने वारी हा दे भरी सीने वारी अरे छोकल थड़ी अथई हामिद मां त चवां चुप करे बि त प्रोड़जी न वञे अरे पुरड़े पहिरीं हिन खे वञा त जिंद छुटे आ ठही थी चाची जी हमदे कुछ थी पवे त पोइ ये नथी चवी त बुढ़े खे वञी बोड़ी कराई ईंदो कीअं तो लड़दई हामिद लाइ बड़की थी बुढ़े लाइ ख़बर अथम हा मेर जी करी वरी मुड़स जो केड़ी मां आई चाची रोकिस त रथी अञा चईसी त वञी खून करे अचे अचे ई तो न काका पंहिंजनि जो हा ऐं हुते वीचारी शरीफा जो मथो पूरो अथव साकल अथई शरीफा जो मथो कूड़ियो अथसि पहिरियों त इहा गोली ठोकिया तोखे पोइ वञी सार लाया हुन मंडे बुढ़े जी चाचा चेतुस उमिर में भाभी जी डोन ते चाचू न चवाए पर अब तुझे पी जो भात ना आया न पो चाचू चेतुस त पोइ भला छा चवाए मोहम्मद इब्राहिम चो न तो भला ठल्लो इब्राहिम खणी चो चाचा मां तोरी वॾी उम्मीद खणी आई आहियां उम्मीद तो आऊं तो में रखे वेठो आहियां मूंखे चाचा न चो खाली मुंहिंजो नालो वठ त इब्राहिम पो जेको कम चई उहा कयां हल भला इब्राहिम हाँ सही है वो हानो कुम कर वो आहे न अधो हामिद हाँ वो पिस्टल खयूं अधे बुढ़े लगे गोलींदो पियो अते मारन ला हाँ खून न थी पे तू रोकी सली कई के हामिद के हाँ तुझी मेहरबानी थींदी मेहरबानी छाती कुबरा हल तो गलती दारू काटे मानी लग रही है तुम उतरे हो अच्छा मोटी तो था ये कुबरा इते की आई है इला कम ओ कम करे मोटी तो था केड़ो कम तो तू रे बात करे दा वची बुधाया तो के बात करे तू काज तो तू हिते बिठे मां तो बोले बोले छिको छिको यार बात आने घर में काटने कया पियो अरे काट दूं त करीब वो गाय तो जो सावी जो जो वो पूरे आते बुदे हल दे खाओ गया हल हजो नी रोल लगो रोल लो तू हल घर तो पहली बार तो तू हल के जाओ जा तू भाग दे कोई सही है तू हल सब हल कर तू जी नहीं जा अगर जो काटे काटे हिते और ये जा याद करे सजा उसे न खबर तो सुपाने परेशानी हमारे ना ये पर
अच्छा काटी लेके कयूं न वरी घर पहुंचा घर वारनि खे सख़्त ज़रूरत आहे मानी वानी पचाइण काटी कोन्हनि खे घर में छपियो अथव साईं हा जमादार परे थी पर तू किथां पियो अचे हेॾा अरे तोखे ॻोल्हींदो हिते जी पहुतो आहियां उहा त छोकिरी कुमर आई घर मुंहिंजे ते वारो कर हुन अधे हामद खे रोक छो त अधे पुठल खे मारींदो रे वारो खड़ियो हुते जमादार छॾ तॾहिं फोपे जो भूत कढां फोपे जो भूत हा संदसि मथे में कोटरो भूत सो कढणो आहे अरे हथ तो ॿधाई ख़ुदा जो वास्तो अथई तूं पढ़ियल लिखियल माण्हू थी हुन जाल जे पुठियां तो रिवाल्वर कयो जमादार जाहिल जे पोयां जाहिल थियणो पवंदो तॾहिं सुधरंदो अरे जाहिल खे सुधारणो जे लाइ ॿिया ई तरीक़ा खोड़ अथई सोच मूंखां तो ॿुधायां मां त चवां जमादार छॾ तॾहिं जी छंछरी लाहियां अरे छंछरी तूं न लाहीं त हरभरो मरी वेंदे अचु तोखे ॿुधायां हलिया क्यों तो सवडी जो आराम आहे रात भी खंग थे थी आराम ही न थो थे घणा ॾींहं खां खंग अथव 2 ॾींहं थी विया अच्छा ही मां तव्हांखे दवा लिखी थी ॾियां सुबुह मंझंदि शाम 2 चमचा पीअणा अथव ऐं हा इन सां तव्हांखे परहेज़ करणी आहे थधियूं खटियूं ऐं तरियल शयुनि खां परहेज़ करणी अथव बाहर कंपाउंडर के ऐं हा कंपाउंडर के अंदर मोकिलिजो जी मैडम बाहर ॿिया मरीज़ त न आहिनि न मैडम हाथ को मरीज़ अच्छा तूं वेह न मैडम मां सही आहियां तॾहिं त तुंहिंजो नओं नालो सोचियो अथमि मुंहिंजो नालो हा मैडम मुंहिंजो नालो जावेद आहे ॿियो कहिड़ो नालो सोचियो अथव शर्म बूटी ॾिठी अथई न मैडम शर्म बूटी खे न जॾहिं हथु लाइबो आहे त कुमाइजी वेंदी आहे वेड़ी बंदि थी वेंदी आहे सॼी बूटी न संदसि पन पर सोचियो अथव इहो नालो तूं बि त ईअं आहीं शर्म सां भरियल ख़ैर मैडम जेको वणे सोचो मैडम न चओ मूंखे छा चवां मैडम शुमाइला मां तव्हांजो मातहत मुलाज़िम सम्झ त न ई मातहत मां तुंहिंजी मातहत थियण थी चाहियां जावेद मुंहिंजी मातहत तव्हां खिलूं त न कयो मैडम न मां दिल जी ॻाल्हि पई कयां जावेद दिल जी ॻाल्हि मैडम हा छो त तूं मूंखे तमामु घणो वणंदो आहीं जी आई लव यू जावेद तोखे जेकॾहिं ॿियनि शादी करण यादि ॿियनि करायां न बाबा न ॿिए हंधा शादी मां हरगिज़ न कंदुसि शादी कंदुसि त सिर्फ़ु शुमाइला सां कंदुसि भले सही कर वञी शुमाइला सां शादी वञी पाण ॻाल्हायसि मां शुमाइला सां बि ॻाल्हि कई आहे शादी जी बाबा पर हूअ चवे थी त मूंसां शादी करणी न बाबा जॾहिं छोकिरी राज़ी न आहे ऐं संदसि पीउ राज़ी न आहे त पोइ शादी कीअं कंदे कुझु बि हुजे हाणे शादी कबी त शुमाइला सां कबी न त सॼी उमिरि न कबी अरे बाबा छो अॼु जहिड़ो थी वञे शुमाइला लाइ तूं छोकिरियूं कोन्हनि छा बसि तुंहिंजे लाइ शुमाइला बाबा सदान शुमाइला ज़ात जो ज़ंजीरों घेरन गम घर धारे नारी निमाणी जन्म जन्म खा जनब कहानी जन्म जन्म खा जनब कहानी
शादी न थी वे चरी थी पई आहे हो ज़ालिम आहिनि के जेको संग मिलंदो समझो सड़ी वेंदो मां हथ वठी कंहिंखे सड़ न ॾींदुसि मौत अॻे पोइ वई अचणो आहे पोइ मौत खां छो ॾिजां अम्मा त तुंहिंजी सीरियल लाइ थी सटूं खाए ऐं मुंहिंजो तो लाइ रज़िया लाइ पुफी लाइ सां सटूं न खाईंदो पंहिंजी मानी जो सड़ियल गिरा बि मिठो ई लज़ीज़ हूंदो आहे आपदा हा सो त आहे त पोइ मां खे कीअं खाधो खाईंदुसि अम्मा त कुन्नी जो ॿारु सेरे वेठी आहे अली जंहिं ॾींहुं न ईअं थियो त सम्झ जाए मां ज़िंदा हूंदे बि कबर जी कुंड में हूंदुसि पर मूं त तोखे चाहियो आहे न अली ऐं मूं तव्हां सभिनी खे चाहियो आहे तू जेकॾहिं रूह जे पाताल में आई त पुफीअ ई रज़िया जी बि जीअ में जाइ आहे अम्मा मुंहिंजो रिश्तो तय न करे वई अली तूं मूंखे चओ न छा चवांसि मां त रज़िया जे रिश्ते जे बि हक़ में न आहियां पर असां त हिक ॿिए जे वेझो आहियूं न अली न मां घर छॾे हलियो वेंदुसि बाक़ी मुबारक खे एज़े में संग न ॾींदुसि सम्झ जाए त मां मरी वियुसि आपदा अलीअ केतिरो रोकियो अम्मा खे हुनजी हिक बि न ॿुधाई अली बि छॾे वियो कंहिंजे दर वञी दाइजे रज़िया मां कोन बचे वेंदसि त मरी वेंदसि आपदा अम्मा अचे त चऊंसि छा चवंदी अम्मा खे इहो ई त ॻोठ छॾे हलो अहिड़ो ॻोठ ई घोरियो जेको जीअण जंजाल करे अम्मा हलंदी ॻोठ छॾे छो न हलंदी न हले त पोइ जेको सोचियो अथमि हुन ते अमल कंदी छा सोचियो अथई रातो वा घरां निकिरी हलो छा कंदो मूंखे हा को मां ड्रिजा सोचा अरे मास्टर को सूबेदार कोने जो मां ड्रिजा हुन खां हा त मां बि ॾिठो पे कोन थो ड्रिजी बाक़ी लूर ते भगो आहे भगो कोन दिया बंदूक खणण आयोसि बंदूक खणी वई कयां तो कल्टी फेयां तो मथो कढास तो मथे मां मिख नारी ॾिसजां तूं मिख तो कढीस छो अदिया मुंहिंजे हथ बदलन वञी त ॾिसीस ये बुरको मुंहिंजे न कढी हा ये रेल करो और जेको ये भी कूड़े पकी से गोड़ी गुम करे छड़ी तो मैं हटड़ी ये कार्टून बनाई छड़ी है हथ तो लगाए मुखे मुआ मंडा मरीशल जे तारे मुड़स वेड़ा इन नासु कंदी त तर आराम न ईंदुई पुते भाण सा जो नाग खयूं वते थो पियो खपड़ाटियूं हणंदो हिते घर में भेण से चाची रहमत मुंहिंजे अंदर में बच्चियूं थी बरन बच्चियूं मुखे भी माण्हू चवनि सहमत पर आया रहमत अमड़ खे चवां अम्मा खुदा के मन मस ते चाचे इब्राहिम के चई झेड़ो टारियो थम अधे हामिद के घर मोटायो वरी संदस पोया वियो आदो चाची चवे त मुखे थी पर जेके मच मचाया तस घर छड़ी रख थींदा रख भजई तू ही माट कर हिने जो ही भत घाटो माट कर बाकी जेका मुसा दादी थी आहे सा नथी सुझई घर का बाहर नथी निकली सका के मुंह देखण जे काबिल न रही आया अड़ी काथे थियो आन्या तोड़ अन्या त बुकी हाणे पईया भली माण्हू चवनि सहमत पर आया रहमत अमड़ के चवां अम्मा जो बिलो भी करे आई है अज सुभाणे कंदी साई बिलाए तो सबनी के घर मा कढी पोइ भी अकेली खगियो हण जाए अम्मा चंगो मुखे भी माण्हू चवनि था सहमत पर आया रहमत थी ॾेखारी दी साई हाणे तोखे सहमत तो जेका कया पेट दुश्मन ॼणी थम आले आनंद साहब आले ले आई शाबाश आम डाल बुद्ध हम डाल दिमाग में ध्यान दा अले बात के तुझे चवन पर जे मु चयो थमाई न ये कर पुलिस अरे बुद्धे बेकार न कया त मुझो नालो इब्राहिम न रखदा तो ये मुके कमजोर समझदो जमादार अरे यार कौन समझंदो एडन मान जला पुलिस इलाज तई इलाज हम तो पुलिस में रही चुको है न हाल कने रिटायर थियो हां खबर आ
त पुलिस माण्हू जो साह वेंदो अथई साह। हाँ त पोइ ईअं कयां? अरे हाँ बाबा, वकील खां मिली छिकाईंसि थाणे, पोइ वेही ॾिस लका त कयो तो ॿी जंग कयले इहो ॿुधो बि। पर जमादार वॾा पाण छॾाए ईंदो पुलिस मां। अरे हाँ मजा तू थोरो बध त सही थोरी यार, खुदा के मन यार, 15 ॾींहं त पक्का पक्का हूंदी जेल में, पोइ हलंदुसि केस। सभई पलां दब ॾींदो ऐं सॼा ईअं ला चुप थी। भेण खे कीअं न्या? वो त छॾींदसि ई कोन। यार सफ़ा को तूं ॿार आहीं ॿियो। पहिरीं वञी करींसि फिरियाद त ॿुढो भले ॿेकर में अचे काबू थिए, पोइ भेण खे वठी वञी भरे ॾियारीसि शायदि, पोइ ॾिस त छा थो करे। ठीकु आहे जमादार वॾा, ईअं ई थो कयां। हा हा तूं हाणे भले हल, मतां को हथियार न खणी अचे या पंहिंजा छाड़ता न उमाणे। आम त तेसी मामलो ठारियां, कोशिशि कयां थो ठाहिण जी, ते तूं हल कर। ठीकु आहे। ऐं ॿुध ॿुध, इहो पिस्तौल न जमादार, इहो मूंसां पाण हुजे। अरे तो अंदर की सही चीज है। ठीक है। माशाल्लाह। ॾिस पुट, मिले ई न संग, सोभ जेको तलबे। अम्मा कहिड़ियूं ॻाल्हियूं थी करे, अली रज़ा भॼी वियो, ॻोठ छॾे वियो। तोखे संग सां कमु न, अली रज़ा सां तुंहिंजो कहिड़ो वास्तो? अमड़ कहिड़ियूं ॻाल्हियूं थी करी, अंदर न ठरियो आ। चवंदा न आहिनि कुतो बि खाधुमि ऐं कुख बि कोन भरी। अञा कुख कीअं भरजई? हिकिड़ी मारी ॿी पैणजी पियो, अञा छा थियई? अली रज़ा त जीअरो आ न मां। चवी बि थो त अली रज़ा ॻोठ छॾे हलियो वियो, इन खां वधीक कहिड़ी सज़ा अचेसि? हू त सॼी उमिरि सूलीअ ते पियो लड़कंदो। ऐं मां त हर सूलीअ ते हूंदुसि। जॾहिं बि ॿुधंदुसि अली रज़ा जीअरो आ न, त मुंहिंजो साह घुटबो। साह घुटजे तुंहिंजे दुश्मननि जो। उथ वञ पुट, शहर वञी बंदोबस्त करे अच, ॾींहं ॿिनि में तुंहिंजो निकाह। चढ़ते हलियो आहीं, तुंहिंजे लाइ त परेशान हुई अली। पोइ ईअं छो चईं? छा थी पियो? वॾी हुई, नंढे लाइ खां पालियो अथसि तोखे, हुनजे मामूली छिड़प ते ईअं छिड़जी निकितो आहीं। वञ वापसि। न न मां न वेंदुसि।
आबदा जे करे वन जंहिं तोखे माखी मिस्री जहिड़ी मोहबत ॾिनी आहे उन्हनि जो ॿियो केरु आहे तोखां सवाइ? वकील जो हो कुछ कंदो तो बाबा के आऊं तुझे ला था करी यार तो बाबा हुन दे पुजण लायक मां पाण अकेलो आया वरी बुढ़ा वकील मां भी तो पुलिस जमादार आया करे रिटायर तू त छाती पियो पर थाने में हलंदी पुजंदी अज बतम वक्त ते कम इंदो सही वक्त जदी आयो न तो परे तू कोनी न इब्राहिम तुंजी मर्जी बुढ़ा वकील भला ओ मुझो कमरो को याद थई जा विसरी वी करो कमरो या मिट्टी माटी वारी बियो केड़ी हां हां याद आयो कुबरा जो संग जी गाल तो करी हां तो जवाब ही कोन दिनो जवाब केड़ो जा मुजी हाकार रुगो तू हाकार कर मुजी तो हाई आ बुढ़ा वगैरह बियो तो केड़ो जवाब दिया वो ठीक आ अवल मां निकाह कंदुस तू निकाह कंदे कैसा तुझी डॉक्टर दी शुमाइला सा तो के मुझे शर्त याद ना है जा बुढ़ा वगैरह हो तो शादी करनी नथी चाहे तब तू शादी कराना तो चाहिए न न ये ना है यार ये आए इब्राहिम संग दीने तो वठने बुढ़ा वगैरह एकड़े शर्त सा दे वठ कभी केड़ो बस रुको पगार मुखे लिखी दींदे मुंह वट पगार के मुझो मतलब आज शुमाइला संग तो के दियां पर संस पगार मुखे मिलंदो रहे आए यो पगार लिखत में लिखी देऊ पवंदी बाकी सकड़ी शुमाइला छा कंदुस ज़ाल तंग मुझे घर में आए इने के हाणे अटे ते चटी रखंदुस जा तुझे छा मतलब आ त तू पगार दा शादी तो करण चाहिदा तुझी भेण करी नौकरी में जा ओ पगार आने दी जा मुखे मुफ्त में तो कोन तो जी ना भेण कुबरा जो रिश्तो तो वठी हां पाजी उम्र दिस मुझी भेण जी उम्र दिस अब तो मां साथ के दिनला घर जा फदा जरूर थींदा शुमाइला बगैर पगार जे बातो खां वठा मुखे एकड़ो फायदो बस बाबू डाल वगैरह मुखे थोरो सोचण दे सोचा पो जवाब दींदो सही सोच भली सोच पर वरण जी सुत दी जा देर कंदे तो कुबरा के मौथारे जनु में मासी वाला संग घोरंदा खाना जल्दी न कजा मुखे भी सोचण दे पुलिस जमादार रिटायर है तो मेरा ही खैरा मैं रिटायर हो तो चाहे थोड़ा पर वरी भी सोच जा जल्दी न कजा हां हक वाला हक वाला मेरे ही वटारे पर हिते न खोले दिसया घर वनी दिसया छा है मैडम वरी मैडम या सरद रहण जो मैडम मां सब सरदू पार करण थी चाहियां जावेद ऐं मां काब सरद ओरांगण झक में न आहियां मैडम छो जो जवाब किथां आणियां मैडम पोइ बि पतो त पवे मां चाहियां थो त मैडम पवंदी भी कान लोग लखाइण लगो आ मैडम लखाइण नीस जावेद छो तो डी न मैडम संदो रहण दियो न त मां न ईंदम छा जी मैडम मुखे मैडम चवण दियो ऐं घट मिलो न जावेद मैडम भली चओ घट मिलण जे मुतालबे ता हथ प्लीज जावेद ठीक है मैडम क्षम जावेद अजो इमरजेंसी चाबी तो नहीं ओके मैडम रहो अलाए छा थस लॉकेट था सबू ड्यूटी करे मां थकजी पियस विसरी वियो जावेद किचन खणी आयो आहे चाहूं शिकल गुम कर यही न इनके मुकुन जो को वसकारो तो के 100 दफा समझायो तुम ने हेठल
पर ता नफ़री थी कर हिते न घुराई थी कर छो थी घुराई तू अबू जी अबू हिकिड़े कॾहिं खां ॿुधी की थी ॿिए खां कढे थी छॾी सोचो आपदा आस्ते ॻाल्हाए अम्मा जागी वेंदी पैसा खयां थई न से त विसरी विया किथे आहिनि अम्मा जी पेतीअ में ऐं कुंजी अम्मा जी सेरांदी वटि वञ भला खणी आ न न मां कोन थी वञा चङो खणी थी अचां पर आपदा इहो सोचियो अथई राति जे वॻड़े में निकिरूं काॾे शहर हलंदासीं शहर सो बि काॾे न मिट न माइट अली खे ॻोल्हींदासीं अलीअ खे किथे ॻोल्हबो अली न मिलियो त रुली वेंदियूंसीं मिली वेंदो न मिलियो त हिन जीण खां रुली वञण ई बहितर आहे वरी बि सोच आपदा अली न मिलियो त न हिन भर जूं रहंदियूंसीं न की हुन कंदी हुजूं अली न मिलियो त दारुल अमान में हली पनाह वठंदियूंसीं पोइ त कंहिंजूं बि न रहंदियूंसीं न अम्मा जूं न अलीअ जूं न ई हिन दुनिया जूं माशाल्लाह तूं वञी पैसा खणी अच किथे अम्मा सुजाग न थी वञे आपदा दुनिया बगड़नि सां भरी पई आहे विख विख ते बगड़ उनाड़ कंदे नज़र ईंदा लूहूं ॾेई किथे कुखू न फाड़े विझनि सच चयो अथनि जे उभरंदे ताव न कयो सो लहंदे छा कंदो छा मतलब उथंदे ई वस वसा डप खौफ जी ॻाल्हियूं थी करी अॻिते कहिड़ो साथ ॾींदीअ गण पह पई कयमि हयाती गतरा गतरा लॻी पई हुजे पोइ गण पह कहिड़ी आपदा तू हली त हल न त मां अकेली थी हली वञा तर्स भला पैसा खणी अचां ख्याल सां किथे अम्मा सुजाग न थी पए कम ख़राब थी वेंदो पोइ अम्मा खे ख़बर ई न पवंदी छाजी ख़बर न पवंदी आहे छा आपदा तोसां आया न छा पियो कयो हिते हलो हलो अंदर हलो मुंहिंजी ॻाल्हि मञो हामिद जिद तां लड़ खानदानी तकरार न मुंहुं कढंदा आहिनि त न खुटंदा आहिनि खानदान खुटी वेंदा आहिनि पर मसला न निबरंदा आहिनि ट्रेजरी थी तो कि शरीफा सां थियल ज़्यादती नज़र नथी अचे अची थी नज़र मां बि औरत आहियां ऐं औरत जो दुख वेझे खां महसूस करे सघे थी हाँ हामिद पर शर्त इहो आहे उहा औरत हुजे ॾाइण न सिधावत ऐं तकरार ख़राब ॻाल्हि आहे शरीफा सदाई सांदी ऐं भोॻींदी रहे मां तमाशो ॾिसंदो रहां इन करे जो मां पढ़ियल आहियां बाशऊर आहियां
या समझ वारो आया यो यो किथा जी शऊर है किथा जी समझदारी चे भी मेरू पर यो हक त ना है आमिद पुलिस तो मसला वधाईंदी वेंदी आ खुटाईंदी त ना है तकरार वेंदो इंगंदो ऐं असी वेंदासीं फासंदा इहो इज़ालो त न थींदो शरीफा सा थियल नाइंसाफी जो अज़ालो बुधाए अरे अब्बा ही अच्छा शरीफा जो अज़ालो बुधाई अरे मुझे लखन जेड़ी धीअ जैसा मैं टक्के जे बुढ़े तार बेवाजिबी कई आ वरी बेवाजिबी का पोइ वरी बांदी बनाए रखो तो भा वने सा खुश वो मुझे मिस्किन धीअ बेला अबान अम्मा दिल न लाए मां न बख्शतस बुढ़े के तू वहीं आराम कर अरे अब्बा आराम वरी कहना हाँ सा गॾु त अखियूं बि सड़नि जो तुंहिंजो आवाज़ ॿुधूं त हली आयसि वञा थी पुटु वञा थी जागी पियो निंड नथी अचे छा ना मां अरमान में निंड हली वई आहे अरमान अम्मा अली रज़ा के शहर में ॾिठो पोयों भॻो मांस भाग भला जो गुम थी वियो तुंहिंजे दिल में वेठल इहो बगड़ अञा न मोआ अञा साॻिया लाटू साॻिया चुग खण बंदूक हर मूंखे खुद मुंहिंजा मुक्तियूं ई जेरा को सवलो थी जेको वणे सो कर अम्मा कान आहियां तुंहिंजी मां जेसी ताईं तुंहिंजे मथे मां या मालिया खोलिया न वेंदी तेसी ताईं तोखे मां नज़र न ईंदी अम्मा अम्मा तुझे करे त ज़हर पीतो थम मूंखे हाणे ॾेसई कयो त खाई मरां चई चई ज़ुबान में फुरड़ियूं थी पयूं आहिनि ज़ुबान थी ॾुखे तुंहिंजी साॻी कार ओहो अम्मा अम्मा मां चवां थो तूं नाराज़ न थी अंदर तो सड़े सच चवंदी साए त चवंदे त लोक त ठहियो पर मां बि ईअं थी चवे अम्मा अम्मा तुझा सच बि रंबे जे कन जड़ा आहिनि असांजे घर कॾहिं आयो अली रज़ा जो मूंसां ऐं तुंहिंजे मरिया ज़ाल सां ॻाल्हायई जो तो ईअं कयो छा कयो बेगुनाह घरवारीअ ते बोतान हणी क़त्ल करे हयई अली रज़ा वरी बि ॾोही अली रज़ा अम्मा अम्मा हाणे इहो सुतल सुर न जॻाए न लॻई न कावड़ अड़े न रस्मू ज़ालिम आहिनि न रईस वॾेरा कमदार असांजा अहमाल ज़ालिम आहिनि अड़े असां पाण ज़ालिम आहियूं खुद गर्ज लालची आहियूं जाहिल आहियूं वॾा ज़ालिम त असीं पाण आहियूं अम्मा सच चवां तूं न वकील भली थी आहे टीपू बि पंहिंजनि खे ॾियारी आहे अड़े हिते पंहिंजा पाण में आहियूं को गैर या दुश्मन कोन्हे तॾहिं अंदर खुली पियमि ऐं सच चई ॾिनमि सज़ा जा हक़दार असीं पाण आहियूं माठ करे सुम्ही रहो वधीक न खोल मूंखे तो जहिड़ा ज़ालिम माउ खे मारियो विझनि अबा सदको वञे जागा थी पई छो ख़ैर त आहे सुबुह राति सवेल भरो उतार ॾिया मूंखे छो अबा काॾे वेंदे ओ उतारे ते हिकिड़ो ग्राहक ज़ाल खे त जिन्नू त चयो त मां त बुत पियल अथसि वञिणो आहे करम शाह मुक़ाम ते बुत कढण चांद मूंखे चयो त मग में त बुत ते पूरे अचिजांइ हिकिड़ो पोइ अबा चइबो त मुंहिंजे कल्हो के फेरे कमु कयो नी कीअं न कमु कंदो आहे माउ कंहिंजी ॿुढल फ़क़ीर जी माउ आहे तूं अकेलो पुटु आयो आहे तुंहिंजो अरे हे अबा
माण्हू भली पिया चवनि ज़हमत पर आया रहमत ॿिए खे चवां मुंहिंजे लाइ त मां चूं आई रहमत बाक़ी माण्हुनि लाइ भली कड़ी हुजे रहमत अबा हिकु त ओतारे ते ख़्याल सां वेहंदो कर ऐं ॿियो अम्मा ॿियो त साए सां मोटिजांइ अबा ख़ासि ॻाल्हि आहे भला हा बा अधी मुरादी ईंदी कुबरा जे लाइ अम्मा मां चयुसि